जरूरत है। असांजी सिख समाज गुरु ग्रंथ साहिब जो केॾो आदर कंदी आहे कि इन्हनि में 10 गुरुनि जी वाणी आहे साक्षात समायल आहिनि। तीअं हर हिकु सनातन हिंदुअ खे पंहिंजे भागवत रामायण गीता जो भी आदर करणु खपे, वेदन जो। चओ हरे राम। अरे रोज कम से कम हिकु श्लोक पढ़ो, रोज मथो टेकियो, हिकु लाइन पढ़ो। अरे ईअं श्री कृष्ण गोविंद श्लोक चई करे कम से कम इन जाते भागवत पई हूंदी आहे, कोई धूप दीप करे मथो टेके न, उते कृष्ण भगवान चवनि था मां नृत्य कंदो आहियां, नचंदो आहियां ऐं उनजे सॼे परिवार खे मां खुशहाल रखंदो आहियां, उनजो परलोक सुधारे छॾंदो आहियां, जाते केवल हीअ भागवत पई हुजे। चओ हरे राम। ऐं प्रणाम कयो केवल मथो टेके करे, एॾी कृपा थींदी आहे। ऐं पढ़ो त वरी काथे पहुची वेंदो। सिखो, सिख भाइरनि खां असां पंहिंजे शास्त्रनि जो आदर करणु सिखूं। जीअं गुरु ग्रंथ साहिब महाराज जो आदर कंदा आहियूं न, तीअं ई असांखे भागवत जो, गीता जो, रामायण जो, वेदन जो आदर करणु खपे। मस्तक झुकाइणु खपे, रोज वाणी पढ़णु खपे ऐं गंभीरता रखणु खपे। रोज रोज गुरु ग्रंथ साहिब जो प्रकाश थींदो आहे, विश्राम थींदो आहे। केॾा पाठ पढ़िया वेंदा आहिनि, असां छा था कयूं? कुझु नथा कयूं। जागो भाई जागो, समय गुजरी वञे, इन खां पहिरियों कुछ पाए वठो। हरि बोल, हरि बोल, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। इस श्रीमद भागवत छा आहे? हिन महिल कथा ॿुधो, श्री कृष्ण भगवान इन में वेठा अथव, असांखे निहारनि था, ॾिसनि था। कोई पढ़ंदो त तव्हांखे ईअं लॻंदव श्री कृष्ण भगवान तव्हां सां ई था ॻाल्हाइनि, अर्जुन सां नथा ॻाल्हाइनि। गीता रामायण छा आहे? राम धन अयन, जाते राम जी रहंदा आहिनि उनजो नालो रामायण आहे। गीता यानी भगवान जा गीत आहिनि, उनजो कदुरु कयो। रोज भगवान सां वियो, ॻाल्हायो। जीते जी मुक्ति न मिली त मरण खां पोइ खाक मुक्ति मिलंदी। जीते जी असांखे महसूस थिए कोई इच्छा कोन्हे, कामना कोन्हे, असांजे मन में शांति आहे, भय कोन्हे, त जीते जी मुक्ति आहे। हरे राम। अब आगे असां मरी वेंदासीं, कोई भागवत कराईंदो, असांखे मुक्ति मिली वेंदी। त हुन अची करे कीअं कथा ॿुधी, उहा बि त ॿुधो। प्रेत जे रूप में धुंधकारी अन्न जल छॾे करे एक टक थी कथा ॿुधी, मनन कई। त छा मरण खां पोइ कथा ॿुधूं छा असां? जीते जी कथा ॿुधो, घर में भागवत पढ़ो, जीते जी उद्धार कयो, तरी समझ में अचे कि असां भागवत कथा ॿुधी आहे। बोलो श्रीमद भागवत भगवान जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। ॾिसो भाई, कथा खे मनोरंजन न ठाहियो, कथा आत्मा जो आनंद आहे। मनोरंजन जी कहिड़ी औकात? 100 रुपयो ख़र्चो, वञी फिल्म ॾिसी अचो, उन खां बढ़िया छा मनोरंजन मिलंदो? संस्कार बिगड़ी वेंदा, हालत ख़राब थी वेंदी, गंदगी अंदर ईंदी, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन मनोरंजन जे लाइ भागवत न भाई न, भागवत त अमृत आहे। नोट खणी मनोरंजन कंदा आहियो, गड्डियूं खणी, हीरा मोती खणी करे खेॾंदो बाल वांगुरु न, बाक़ी कथा में मनोरंजन खपे। ओहो, कथा ॿुधण आई न भाई, सत्संग करण न आयो। हे उहा कथा आहे जेकी जीते जी मुक्ति ॾे। जीते जी, मरण खां पोइ मां विश्वास न रखंदुमि, जीते जी असांखे महसूस थिए, अनुभव थिए, तॾहिं मुक्ति आहे। उहा मुक्ति ॾियण वारी भागवत महापुराण रामायण गीता आहे। असांजा वेद भगवान, सत्संग कीर्तन, भगवान जो नाम, प्रभु जी कथा आहे, कीर्तन। जीते जी दर्शन मिली वञे भगवान जो साक्षात, ऐं असां उनखे मनोरंजन जो साधन बणाए वेठा आहियूं। हाँ, कोई गंभीरता कोन्हे। समय मिलियो त ईंदासीं, 7 ॾींहनि में हिकु ॾींहुं ईंदासीं, अधु ॾींहुं वेहंदासीं, अध में हली वेंदासीं, हा न भाई न। अगरि चाहियो था मुक्ति मिले, भगवान मिलनि, त पोइ इहो सभिनि खां सरल ऐं सर्वश्रेष्ठ साधन अथव भगवान जी कथा, भगवान जो कीर्तन। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण।